ही अंब जो वण आहे। असांजे बाग में बसि लॻभॻि 2 ई अंब जा वण आहिनि। तक़रीबन नस्ल ऐं जिन्स हिकिड़ी आहे ॿिन्ही वणनि जी। बहरहाल ही वण जेको असां स्क्रीन ते ॾेखारे रहिया आहियूं, सबबु छा आहिनि, मसइला छा आहिनि ख़बर न आहे, पर हिन जो कदु सफ़ा नंढिड़ो आहे, लॻभॻि ज़मीन सां मिलंदड़ आहे। असांजे इलाइक़े में इन कद खां बग़ैर यानी मुख़्तसर कद वारे अंबनि जे वणनि में मुंहिंजी नज़र में इहो पहिरियों ई वण आहे असांजे इलाइक़े में। हिन खां ॿाहिरि त मुमकिन आहे हुजनि, ऐं आहिनि बि सही, मूं बि ॾिठा आहिनि, पर असांजे इलाइक़े में हिन खां पहिरियां बाक़ाइदा वॾा वॾा ऐं कंधार वण हूंदा हुआ अंब जा, जिन जे अंब त छा, अंबड़ी जी कंहिं लड़कंदड़ शाख खे बि कंहिंखे हथु लाइण जी सघ कोन हूंदी, यानी तमामु मथे हूंदा हुआ। बहरहाल ही वण, हिन वण जो जेको मेवो आहे यानी अंब, लॻभॻि जेको लंगड़े अंब जहिड़ी शिकिल जहिड़ो हुजे थो। जिन्स मुमकिन आहे त लंगड़ो ई हुजे, पक कोन्हे। असां बि सिर्फ़ु वण जे शौक़ु या अंब जे फ्रूट जे शौक़ खां आहियूं, ऐं हींअर हिन खे ॿूर सां बिल्कुलु मालामाल आहे, ऐं 3 साल आहे हिन खे अंब झलींदे। उनखां पहिरियां ई सिर्फ़ु ॿूटो हो, ॿूटे खां हाणे वण जी शिकिल अख़्तियार करे चुको आहे, ऐं हाणे ही बाक़ाइदा हिकिड़ो फलदार वण आहे। अंब जा हूअं त ॿिया केतिरा ई क़िस्म आहिनि, पर असां वटि हिते जेको मुंहिंजे बाग़ में मौजूदु आहे उहो इहो ई लंगड़ो क़िस्म जो अंब आहे। तक़रीबन जो साइज़ माप या जेको